वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इमरान खान के मुनाफ़िक़ ऐं एहसान फरामोश करार ॾेई छॾियो। शहबाज शरीफ़ चयो आहे त IMF जी AMD ते वाज़े करे छॾियो आहे त पाकिस्तान डिफॉल्ट न कंदो। IMF जे MD ॿुधायो त अॻूणी हुकूमत मुल्क खे डिफॉल्ट करे धिकियो। एतिरी मदद बावजूदि इमरान खान जनरल रिटायर्ड बाजवा ख़िलाफ़ घटि वधि ॻाल्हाए रहियो आहे। इमरान न्याज़ी CPEC मंसूबनि जो जनाज़ो कढियो ऐं कंपनियुनि ते कूड़ा इल्ज़ाम लॻाया। वापारी तवानाई जी बचत वारी पॉलिसी में हुकूमत जो साथ ॾियनि। सिंध काबीना पास्को खां 3 लाख टन कणक ख़रीद करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर पारां ख़ुराक खाते खे जल्द कणक ख़रीद करण जी हिदायत। मुराद अली शाह चयो आहे त सूबे में 3 लाख टन कणक नओं फसल लहण ताईं मौजूद हूंदी। काबीना कराची सेंट्रल ज़िले जे 15 कची आबादियुनि खे लोकल कौंसल्स ॾांहुं मुंतक़िल करण जी बि मंज़ूरी ॾिनी। कमंद जो फी मण अघु 302 रुपया मुक़ररु करण जी मंज़ूरी। मकानी इदारनि लाइ मख़सूस सीट्स जी बि मंज़ूरी ॾिनी वई। कराची में ॾिठल मकानी चूंडुनि में देर न थींदी। चूंडूं मुक़ररु वक़्त ते ई थींदियूं। इलेक्शन कमीशन इलेक्टोरल रूल्स बाबति MQM जे वकील जा दलील रद्द करे छॾिया। सिकंदर सुल्तान राजा मुतदा जे वकील खे मुखातिब थींदे चयो आहे त अवां जा दलील लाॻापियल न आहिनि। मकानी चूंडुनि में देर नथी करे सघिजे। चूंड कराइण इलेक्शन कमीशन जी ज़िम्मेवारी आहे। इलेक्शन कमीशन MQM जे इलेक्टोरल रूल्स बाबति दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। पंजाब जे वॾे वज़ीर परवेज़ इलाही पारां एतमाद जो वोट न वठण ते PTI नई हिकमत अमली जोड़े वरिती। परवेज़ इलाही खे PTI सां कयल मुआहदनि ते हर सूरत में अमल करण जो पैगाम पहुचायो वियो। PTI ज़रियनि मूजिबि परवेज़ इलाही एतमाद जो वोट न वरितो त पंजाब असेंबली जा सभु PTI मेंबर इस्तीफ़ा ॾींदा। आज़ाद कश्मीर जे शहर मुज़फ़राबाद भरिसां रावलपिंडी खां मुज़फ़राबाद वेंदड़ मुसाफ़िर बस खाई में किरी पई। 6 मुसाफ़िर फ़ौत, 6 ज़ख़्मी। फ़ौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। नेब पंजाब जे अॻूणे वॾे वज़ीर उस्मान बोज़दार ख़िलाफ़ 2 इंक्वायरीज़ बंदि करण जी सिफ़ारिश करे छॾी। नेब लाहौर जी पधिराई मूजिबि नेब तरमीमी ऑर्डिनेंस खां पोइ उस्मान बोज़दार ख़िलाफ़ इंक्वायरी जारी रखी नथी सघिजे। सबूत अणपूरा आहिनि। इंक्वायरी बंदि कई वञे। नेब चेयरमैन बि इंक्वायरीज़ बंदि करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। सिंध समेत मुल्क जे मैदानी इलाइक़नि में थधि जी लहर बरक़रार। मथां इलाइक़नि में बर्फ़बारी जारी। गुज़िरियल राति सभ खां वधीक थधि थरपारकर में 2 सेंटीग्रेड रिकॉर्ड कई वई। लाड़काणो 4, सखर 5, दादू 6 ऐं नवाबशाह जो पारो 8 सेंटीग्रेड रहियो। हैदराबाद ठटो ऐं कराची जो गर्मी पदो 11 सेंटीग्रेड रहियो। गुज़र फतर बच्चन जो हिन ज़मीन का आबादी सां आहे। चोला पानी सकड़ी शहर पर नुक्ता खबर जो तो मेरा बरोड़ी करे गरीब परेशान कणक जो फसल तबाह थियो पर ईंदड़ जेको आहे उहो बि असांजो मान असां नथा सम्झो त उहो बि थींदो। न ई के गवर्नमेंट जे तरफ़ां ईंदड़ बोझ जे लाइ को मनसूबाबंदी जोड़ी वई आहे। हिले में सारी सारी कोन दा अञा पानी बिठो आहे 20 फुट पानी। असांजा बच्चा बुखल ते वेठा आहिनि। हाणे छा थींदो? असां हाणे वञूं त काॾे खुदा हाणे पाणो पटे असां काॾे वञूं? हे हेले पाणी असां हर शहर आहे। 5 महीना गुज़रण बावजूद कंहिं छा जे अक्सर ॻोठनि मां बोट जो पाणी निकाल थी न सघियो। बीठे बीठे पाणी ज़हरीलो थियण सबबि इलाइक़नि में बीमारियूं पखिड़जण लॻियूं। ज़मीनूं बि आबाद थी न सघियूं। मुतासिर ॻोठनि जा रहवासी 5 महीननि खां आरज़ी पनाहगाहुनि में तरसियल। हुकूमत खां बोट जो पाणी जल्द निकाल करण जो मुतालबो। सिंध हाई कोर्ट लाहौर वासी नौजवान सां पसंदि जो परणो कंदड़ कराची वासण नींगरीअ खे वालदेन हवाले करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत नींगरी जे बयान बाद केस आरज़ी तौर वालदेन हवाले करण जो हुकुम ॾिनो। वालदेन खे 10 लाख रुपया ज़मानत तौर जमा कराइण जी हिदायत। अदालत पारां चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर खे नींगरी सां हर हफ़्ते मुलाक़ात करे वालदेन जे वर्ताव बाबति हाल अहिवाल वठण जी हिदायत।
निंगरी कुछ महीना अॻु लाहौर वासी नौजवान ज़हीर सां पसंद जो परणो कयो हो। सिंध में सस्तो अटो हासिल करण ॾुखियो बणिजी वियो। कराची जे गुलशन हदीद सचल ॻोठ भिटैयाबाद में सस्तो अटो खणी पतल गाॾियुनि ते रश कतारूं लॻी वयूं। माण्हू गाॾियुनि जे मथां चढ़ी विया, गाॾियूं वापसि। अवाम सस्ते अटे खां महरूम। अटो वठण पतल माण्हुनि जो चवणु आहे त रश सबबि गाॾियुनि खे बदनज़मी जो बहानो बणाए वापसि कयो वियो। सांगड़ भरिसां ॻोठ डिप्टी में बेदर्दी सां क़त्ल कयल औरत दिया भील जे केस में का बि अॻभराई न थी सघी। केस में गिरफ़्तार मक़तूला जे भाउ ऐं सौट समेत 7 ॼणा बदस्तूर पुलिस जी हिरासत हेठि। वाक़े में इस्तेमाल थियल तरपाल खे DNA टेस्ट लाइ लेबोरेटरी मोकिलियो वियो। लेबोरेटरी जी रिपोर्ट अञा ताईं न अची सघी। कंदकोट जे दुरानी महर वारे कचे में जागीरानी बिरादरी जी बिंदुरनि में जहिड़ो राकेट लांचरनि ऐं जदीद हथियारनि सां फायरिंग। मेयर उर्फ वेलू जागीरानी ऐं संदसि साथी शौकत जागीरानी मारिजी विया। धुरनि में फायरिंग जो सिलसिलो जारी। इतला ते कंदकोट पुलिस बि वाक़े वारे हंधि रवानी थी वई। जाती विझो समर जे सरक्रैक एरिया में 5 माण्हू बुॾी पिया। हिक ॼणे खे बचायो वियो, ॿियनि जी ॻोल्हा जारी। इस्माइल बेहरियो, इजाज़ इरफान ऐं न्याज़ मछी मारण दौरान समुंड में बुॾी विया। आदम बुरियो खे बचायो वियो, जंहिं जी ॻोल्हा जारी। वाटसन पारां इदारनि खे ॻोल्हा में मदद करण जी अपील। अशरफ फिरोज़ जो फसल जे भेल तां 2 धुरनि में जहिड़ो 5 ॼणा ज़ख़्मी। ॻोठ आदम लाचारी में 2 धुरनि में जहिड़ो थियो, ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। लाड़काने में 9 ऐं 10 क्लास जे शागिर्दनि खां इम्तिहानी फीस जी ओगाड़ी ख़िलाफ़ तालीम इदारनि जे शागिर्दनि पारां क्लासनि जो बाइकाट एहतजाज। गवर्नमेंट पायलट हायर सेकेंडरी स्कूल ऐं गवर्नमेंट सेंट जोसेफ हाई स्कूल जे शागिर्दनि पारां स्कूल अॻियां मुज़ाहिरो करे धरणो वियो। सकरन में बासर जे तशद्दुद में फौतियल ॿारड़े जो केस दाख़िल। जवाबदार गिरफ़्तार। पुलिस केस दाख़िल थियण बाद जवाबदार मोहम्मद अली उन्हड़ खे गिरफ़्तार करे वरितो। ऐं क़ौमी क्रिकेट टीम टेस्ट मैच खे बि T20 सीरीज़ बणाए छॾियो। पाकिस्तान लाइ कराची टेस्ट मैच ऐं सीरीज़ बचाइण ॾुखियो बणिजी वियो। न्यूज़ीलैंड पारां ॾिनल 319 रन्स जे हदफ़ जे ताक़ुब में क़ौमी टीम जी बैटिंग लाइन ॾुखियाईनि जो शिकार। 80 रन्स ते अधु टीम आउट। शान मसूद 35, कप्तान बाबर आज़म 27 ऐं अब्दुल्ला शफीक ॿुड़ी ते आउट थिया।